सिंध जो बेताज बादशाह मुमताज़ अली मौलाई जी ज़िंदगीअ जे बारे में मुमताज़ मौलाई केरु ऐं किथां जो ऐं मुमताज़ मौलाई खे सिंध में एॾी इज़त ऐं शोहरत कीअं मिली ऐं मुमताज़ मौलाई कखपतीअ मां लखपती कहिड़े तरीक़े सां थियो ऐं उन खां अलावा सिंध में केतिरा फ़नकार हुया जिन्हनि खे मुमताज़ मौलाई पंहिंजी शाइरी ॾेई करे ऐं जेको आहे सो उन्हनि ॻायो मुमताज़ मौलाई जी शाइरी ऐं उन खां अलावा निघत नाज़ खे छो मुमताज़ मौलाई मिनथू करण स्टार्ट कयूं ऐं निघत नाज़ पोइ छा चयो उन खे। दोस्तों वाहिद मुमताज़ मौलाई सिंध जो वाहिद इहो वॾो फ़नकार आहे जंहिंखे किराइण जे लाइ सवे माण्हू मैदान में हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि जेके मुमताज़ मौलाई खे हेठि करण जी कोशिशि कनि था। दोस्तों अॼोके वीडियो में मुमताज़ मौलाई जी मुकमल बायोग्राफीअ जे बारे में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों मुमताज़ मौलाई 1984 में भलोड़े शहर शिकारपुर में जनमु वरितो ऐं मुमताज़ मौलाई सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जेको तमामु ग़रीबी वारी हालति में गुज़ारो करे पियो ऐं नंढो शाइर हुयो। उन टाइम पंहिंजी शाइरी लिखंदो कंदो हुयो। दोस्तों मुमताज़ मौलाई आस्ते आस्ते शाइरी लिखी ॾींदे ॾींदे जॾहिं मुमताज़ मौलाई जी शाइरी जेको आहे सो जलाल चांडे ॻायो त उन कलाम ॻाइण खां पोइ तमामु घणो मुमताज़ मौलाई सिंध में मक़बूल थियो, छाजे करे जो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं उन टाइम में मुमताज़ मौलाई खे केरु सुञाणींदो ई न हुयो, छाजे करे जो सिंध में तमामु घणा शाइर हूंदा हुया, शाइरनि जी एॾी इज़त न हूंदी हुई, फ़नकारनि खे ई माण्हू ॿुधंदा हुया ऐं उन्हनि खे इज़त ॾींदा हुया। जॾहिं मुमताज़ मौलाई जी शाइरी जलाल चांडे ॻाई त पोइ माण्हुनि खे ख़बर पई त मुमताज़ मौलाई बि हिकु शाइर आहे। उन खां पोइ आस्ते आस्ते ॿियो कलाम मुख्तियार रशीदी जेको आहे सो ॻायो मुमताज़ मौलाई जो ऐं अहिड़े तरीक़े सां आस्ते आस्ते ॿियनि फ़नकारनि मुमताज़ मौलाई खे ॻाईंदे ॻाईंदे मुमताज़ मौलाई आस्ता आस्ता जेको आहे पंहिंजी ज़िंदगीअ खे सुधारण लॻो ऐं मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु भलोड़ ऐं वॾो फ़नकार थी उभरियो ऐं मुमताज़ मौलाई शाइरीअ में निघत नाज़ शमन अली मीराली ऐं उन खां अलावा ॿिया जेके खोड़ सारा फ़नकार आहिनि जिन्हनि खे मुरीद इन में शामिल आहे। उन बि जेको आहे सो मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाई ऐं उन खां पोइ जॾहिं निघत नाज़ मुमताज़ मौलाई खे धोखो ॾिनो ऐं निघत नाज़ मुमताज़ मौलाई खे छॾे करे वई हली त पोइ मुमताज़ मौलाई पाण जेको आहे सो ॻाइण जी तरफ़ लथो ऐं मुमताज़ मौलाईअ ते सभई माण्हू उन टाइम में चर्चा बि कंदा हुया ऐं इहे ई गुलूकार जेको आहे सो मुमताज़ मौलाई ते ठठोलूं कंदा हुया। लेकिन अलाह ताला कंहिं शख़्स खे अॻिते आणे ऐं उन जी इज़त करणु चाहींदो आहे त पोइ का बि दुनिया जी ताक़त उन खे रोके नथो सघे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां पोइ मुख्तियार जेको आहे सो मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु भलोड़ फ़नकार थी उभरियो। अॼु 2025 में खोड़ सारा माण्हू मुमताज़ मौलाई खे किराइण जी कोशिशि पिया कनि ऐं उन खां अलावा विच में मुमताज़ मौलाई हिकु घटिया शाइरी बि ॻाई जेका तमामु घणी निघत नाज़ खे किराइण जे लाइ तमामु बुरा बुरा कलाम बि जेको आहे सो शाइरीअ में लिखिया। इन में इहो बि जेको आहे सो कलाम हुयो त एॾो नच न माण्हू गिला थी हलई ऐं माण्हू खिलनि ई था तो ते। इहा शाइरी जेको आहे सो डायरेक्ट हिट कयो जेको आहे निघत नाज़ खे मुमताज़ मौलाईअ। पोइ निघत नाज़ कुझु टाइम जेको आहे सो फ़नकारी बि छॾे ॾिनई, ॻाइण बि छॾे वई कुझु टाइम। पोइ वरी जेको आहे सो मुमताज़ मौलाईअ खे बि होश ठिकाने आयो ऐं पोइ मुमताज़ मौलाई बि बहितरीनु शाइरी ॻाई ऐं निघत नाज़ खे किराइण जे लाइ मुमताज़ मौलाई तमामु घणा जतन कया ऐं मुमताज़ मौलाई निघत नाज़ ॾे न्यापा बि मोकिलिया हुया पोइ ठाहे जा, लेकिन निघत नाज़ बिल्कुलु मुमताज़ मौलाई खे इनकार करे छॾियो हुयो ऐं अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई खे दर्दीलो शाइर बि सॾिबो आहे ऐं दर्दीलो शाइर जो ख़िताब मुमताज़ मौलाई खे ॾिनो वेंदो आहे। दोस्तों मुमताज़ मौलाई जा जेके बि जेको आहे
सो शाइरी फ़नकारनि ॻाई। शमन अली मीराली थियो ऐं उन खां अलावा मुख़्तियार शीदी थियो ऐं जलाल चांडियो थियो ऐं उन खां अलावा जोगी जलाल थियो। जोगी जलाल बि सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे जेको आहे सो शाइरी मुमताज़ मौलाई जी कमो बेश सिंध में जेके बि नंढा वॾा फ़नकार आहिनि उन्हनि मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाई आहे ऐं मुमताज़ मौलाई जेको आहे सो शाइरी पंहिंजी लिखी करे उन्हनि खे ॾिनी। ऐं मुमताज़ मौलाई अहिड़े तरीक़े सां सिंध जो हिकु वॾो कखपतीअ मां लखपती शाइर थियो ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई किंग ऑफ सिंध बि सॾिजे थो ऐं मुमताज़ मौलाई शाइर बि पाण आहे फ़नकार बि पाण आहे ऐं हिन वक़्तु अल्लाह ताला इज़त सां गॾोगॾु दौलत बि बेअंदाज़ मुमताज़ मौलाई खे ॾिनो आहे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।